पोइ जेकॾहिं उहो माण्हू सोचे थो त ज़ाती तौरु मुंहिंजी फैमिली जो छा थींदो उहो कमज़ोर थी वेंदो उते। ऐं सम्झां थो त इहो ॾंढु पंहिंजो पाण खे नफ़्सियाती तौरु उतां ई मिले थो जेकॾहिं थूए में पंहिंजे अंदरि में लिटरेचर या के अहिड़ियूं शयूं आहिनि। मिसाल तौरु असां पढ़ियो होसीं त फांसी जी छांव में या अहिड़ियूं डायरियूं जेके तारीख़ में छपियूं खोड़ अहिड़ा किसा तन्हाई जा, त उन में हिकिड़ी मज़ेदार ॻाल्हि त जेके इहे शयूं पढ़ियूं हुयूंसीं त पंहिंजो केविलियन ऐं माकोड़ियुनि सां बि शनासाई थी वेंदी आहे। इहा ॻाल्हि सची आहे। एसि ताईं दिलचस्प ॻाल्हि ॿुधायूं त अलाए कीअं मूं महसूसु थियो त हीअ जेका माकोड़ी वञे थी पई इहा माकोड़ी आहे, इन जे पुठियां झूनो हुनखे ॻोल्हणु ईंदो माकोड़ो माना हुनजो जेको। इहा मुंहिंजी हिकिड़ी फीलिंग अॼु ऐं यकीन सम्झां त ईअं ई आहे। ऐं उहा माकोड़ी जॾहिं गुज़रंदी मुंहिंजी खोली मां डेली चकर ॿई ॾींदा हुआ त उहो हिकिड़े दफ़े छा थियो त इहो बि तव्हांखे ॿुधाईंदो आहे मज़ेदार। त हू हिकिड़ो जेको कोरिएड़ो आहे उनजो मेकअप हिननि वांगुरु ई आहे, मलाइकनि वांगुरु। उहो भित में मेरा जहिड़ो चंबड़ियो पियो हूंदो आहे। पोइ उन में जीअं माकोड़ी मथे चढ़ंदी त माकोड़ी मथे चढ़ंदी त हू जंप करे हुनखे वेड़े वेंदो ऐं खणी वेंदो। जेकॾहिं मां सम्झो त सेकंड जे कंहिं हिसे में हू पाण खे न छॾाए सघी त हू हुनखे कुर्टे आस्ते आस्ते पियो खाईंदो। त ईअं जेको यार माखोड़ो या माकोड़ी फ़क़ीराणी उहा जो चढ़ी त पंहिंजो मां ॾिसां पियो त वञे उॾे पियो जिते उहो मारी वेठो आहे। त मां पंहिंजी तयारी वठी छॾी, जेको गिलास हो पाणी जो बजाए पीअण जो पंहिंजे हथ में रखी छॾियो। सो जीअं हुन ते हमिलो कयो त मूं ठक हुनखे ज़ोर सां गिलास हयो छत में कुंड में जे कार्नर ते, त उन में हू भॼी वियो, हू अची हेठि किरी ऐं वरी पर हेॾां ईअं जीअं छड़पो थियो त वरी हेॾां ई मलाइक त जेको आहे सो हुनखे कावड़ लॻी, बुरो लॻो। ॿुधायो मान ही किसो आहे त बसि पोइ उहो वरी अलॻि मौज़ू आहे त पंहिंजो त हीउ छा थो कयो आहे। या मिसाल माकोड़ी लंघी दरवाज़े खां वञे थी या को त पंहिंजो इहो हूंदो त यार हाणे इहो जेको गार्ड हलनि था पिया अड़े यार हिन जे पेर जे हेठां त कान ईंदी। अच्छा ओमेंस जेको अल्केमिस्ट वारो जीअं मिसाल हुनजो पायलो कोयलो जो नावल में ऐं वरी ओमेंस जेके आहिनि से सौण साठ उहे ॻणींदुसि। ऐं सुफ़ियान मिज़ाज जो माण्हू बिलीवर रहियो आहियां। मूं चयो यार जेकॾहिं अॼु जी इहा मकोड़ियुनि जे पेर जे हेठां अची वई त माना ॾींहुं ख़राबु शुरू थी वेंदा। इहा चढ़ी वई त फ़क़ीर पाण बि चढ़ी वेंदासीं। पाण खे रिव्यू करण जो, रीअसेस करण जो मूंखे मौक़ो मिले थो, इवन पंहिंजे ग़लतियुनि कोताहिनि ऐं सुठाइनि समेत। मूंखे इहो बोल्डली चवणु खपे त इंसानु पंहिंजे ग़लतियुनि खे बि रियलाइज़ करणु शुरू करे थो। हूं त हला में माण्हू खे ख़बर नथी पए त छा माना हिकिड़ो पूरो रिव्यू जेको जेतिरी बि हुनजी एज आहे माण्हू जी ऐं हू चाहे त उनखे रिव्यू करे रीअसेस करे पाण खे वरी नए सिर नओं करे सघे थो। इहो मूंखे जी शायदि हुनजो सेंस ई इहो थो थिए त यू आर नथिंग ऐं तूं छा थो करे सघीं जो ही सॼो थो खणी गोड़ कयो आहे, हीअ कयो आहे। ऐं ॿी ॻाल्हि त इहो थींदो ई कोन, इम्पॉसिबल आहे, हीअ कोन थींदो, हीअ कोन थींदो। मतिलबु त हुनखे सफ़ा हुन में एतिरो उहो जेको आहे सो प्रेस करणु आहे साइकोलॉजिकली त जीअं हू कंहिं हद ताईं ॼण बेयकीनी जो बि शिकार थिए त वाक़ई जेको सोचां पियो, चाहियां पियो, कयां पियो, आया उहो पॉसिबल वाएबल आहे न आहे। ऐं कोशिशि मतिलबु उहा थिए थी त साइकोलॉजिकली मतिलबु उहो माण्हू थिए डिप्रेस थिए ऐं हुनखे इहो अहसासु ॾियारियो वञे त यू आर नथिंग एट ऑल, कुझु बि नथो करे सघे। इंट्रोगेशन जी टेबल जी साइकोलॉजी अलॻि आहे। मां अहिड़ी का बि ॿटाक न हणंदुसि त जेको आहे सो थी सघे थो को एॾो माण्हू को पहलवान हुजे, पर उहो हिकिड़ी जेका असां ॿिनि कंफ्यूज़ धुरियुनि जी ॾे वठि आहे जो अॻिलनि वटि बि का शइ क्लियर कोन्हे, डाउट आहे। ऐं जेको कैदी आहे या उन्हनि जे लाइ मुजरम आहे उहो बि पंहिंजे हिसाब सां उनखे जेकॾहिं उन जेको साइकोलॉजिकली सम्झे थो त मां गिल्टी आहियां पोइ त ॿी ॻाल्हि आहे। पर नथो सम्झे त उनखे इन तरीक़े सां मां उन में नथो सम्झां त सफ़ा माण्हू को लाथ में हलियो वञे। मौत जो ख़ौफ़ केतिरो रहे थो? मौलाना आज़ाद चयो त ख़ौफ़ जेको आहे उहो दूरी जी पैदावार आहे। पाणी जो हींअर ॾिसो त पाण सियारो आहे, पाणी जो पहिरियों मॻो विझण खां 2 दफ़ा सोचूं था त यार इहो जेको आहे सो पाणी पोइ उनखां पोइ जेका थिए थो
तकड़ माण्हू वेहिजी बि वियो, तयार बि थी वियो, वरी चयो यार चङो थियो वेह तोसि, ॾाढो फ्रेश थी वियो आहियां। त मौत सां ईअं हिकिड़ो अजब तजुर्बो थिए थो त मौत जो जेकॾहिं को माण्हू चवे त आउं सफ़ा नथो डिॼां त मे बी उहो एॾो को बहादुर हुजे। जेको माण्हू चए थो रुॻो आउं डिॼां थो, इहे ॿई या त ग़लति फ़हमी ते आहिनि या कूड़ था ॻाल्हाइनि। इंसान जूं उहे सभई इंस्टिंक्ट्स जेके बि बुनियादी जिबलतूं आहिनि उहे उअं ई रिस्पॉन्स या रिएक्ट कनि थियूं जीअं ह्यूमन जीअं थींदो आहे। मिसाल तौरु मूंखे अलाए छो लॻंदो त लॻे थो त अॼु कंहिं अहिड़े माण्हू सां इहो साहब मिली आयो आहे जेको ज़ाती तौरु कंहिं सबब जे करे मां राइट और रॉन्ग हू मुंहिंजे ख़िलाफ़ु आहे ऐं इहो फीडबैक हिन उतां त न वरितो आहे। इन लाइ तमामु वॾो मोटो हिकिड़ो आहे दास्तान आहे। यानी मां फील करे पियो सघियुसि त मे बी अॼु हिन इंट्रोगेशन कंदड़ माण्हू जे बैक में को मुंहिंजो फलाणो सियासी हरीफ़ मालूमात ॾींदड़ त न आहे या उकसाईंदड़ त न आहे। लापता या मिसिंग पर्सन सॼी दुनिया में थियनि था, पर उन्हनि जो पस मंज़र अहिड़ो आहे जहिड़ो पाण वटि ईदीअ खे मिलंदड़ लावारिस ॿार या संदन इश्तिहार त ये बच्चा किसका है वारो। सिर्फ़ ऑस्ट्रेलिया में हिन वक़्तु बि 1600 अहिड़ा माण्हू मिसिंग आहिनि जिन जा इश्तिहार ऑस्ट्रेलियन फेडरल पुलिस पंहिंजी वेबसाइट ते फोटोनि समेत जारी करे थी। पर ही अहिड़ा मिसिंग पर्सन्स आहिनि जिन जा 95% माण्हू हिकु हफ़्ते अंदरि खेनि मिली वञनि था। अमेरिका में ॻाइणनि जी हिकु भेण जो नालो बि मिसिंग पर्सन्स आहे, पर पाकिस्तान में मिसिंग पर्सन्स या लापता थियणु हिकु दर्द जो नालो आहे। करबनाक लम्हनि जी पुलिसरात जो नालो आहे जिन में हिकु तरफ़ क़ैद तन्हाई वारो शख़्स गुज़रे थो त साॻे वक़्तु संदसि ख़ानदान जा फ़र्द पिणु उन्हनि अज़ाबनाक लम्हनि मां गुज़रनि था। हू हर ईद तोड़े ख़ुशी ते खे सुलकनि ऐं लुड़कनि में यादि कनि था। असां बाबा खां सिवा बिल्कुल भी ॼणा अधूरा हुआसीं। ठीकु आहे, असां बाबा खां सिवा असांजे घर में बिल्कुल भी को सुकून कोन हो, ज़हनी सुकून कोन हो। मतिलबु त उहो हर शइ थिए पई, मतिलबु एजुकेशन भी असांजी हले पई, असां वटि पैसा भी हुआ, हर शइ हुई, असांखे कंहिंजी कमी कोन हुई, ख़ुदा जो शुक्र आहे। पर जेका बाबा जी कमी हुई उहा केरु पूरी कोन पियो करे सघे। हुन जा फ्रेंड्स अचनि पिया, उहे मिलनि पिया, असांखे काफ़ी सपोर्ट कनि पिया, पर असां बाबा खां सिवा बिल्कुलु अधूरा हुआसीं। असां बाबा खां सिवा अकेला हुआसीं बिल्कुलु। पाकिस्तान में लापता माण्हुनि जूं हयातियूं अॼु बि दाव ते लॻल आहिनि ऐं उन्हनि खे जुडिशल कमीशन में उमीद हुई, पर उन कमीशन जे सरबराह खे एबटाबाद कमीशन जो बि सरबराह बणायो वियो आहे, जंहिं करे लापता माण्हुनि जा केस इल्तवा जो शिकार थी रहिया आहिनि। पाकिस्तान में अॻूणे आमिर परवेज़ मुशर्रफ जी हुकूमत जो बज़ाहिर त ख़ात्मो ज़रूर थियो आहे, पर लापता माण्हुनि समेत कुझु मामलनि में जमहूरी हुकूमत संदसि कम खे जीअं जो तीअं जारी रखियो पई अचे। लापता माण्हुनि जे केसनि में बहितरी आणण सां जमहूरी हुकूमत जी बलोचिस्तान ऐं सिंध में वॾी वाखाण थी सघे थी। ॾिसजे त हुकूमत इन ॾस में बाक़ी बचियल इक़्तिदार जे वक़्त दौरान छा करे सघे थी। निसार खोखर, KTN न्यूज़, हैदराबाद। पाण शादी खां पोइ